सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। कंहिं मुल्क में किथे को बादशाह हो, अॻे ज़माने में ग़रीबत ज़मानो हूंदो ऐं जेको आहे सो उन पंहिंजे ॻोठ में साईं मुंहिंजा जेको आहे सो उन ऐलान कयो त अदा जंहिंजे घर में लख रुपया हुजे सो साईं उहो पंहिंजे घर ते झंडो हणी छॾे। साईं पोइ जंहिं वटि लख रुपया हुयो ॻोठ में त झंडो माण्हू हयूं, पर जंहिं वटि हुयो ई कोन त उहो छा करे। पोइ हिकिड़ो को ग़रीब मिसकिन हो, उन खे 8 पुट हुआ। 8 जो पुट हुयसि त राति जो आयो घर आईअ खे चई त ॻाल्हि ॿुध, बादशाह जो हुकुम आहे त जंहिं वटि लख रुपया हुजे त झंडो हणे दर ते। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त असांखे हाणे लख रुपया त कोन्हे, पर मुंहिंजो हुकुम आहे तोखे त तूं 8 झंडा ठाहे। त माईअ घराड़ीअ चयसि असांखे लख रुपया कोन्हे, तूं चवीं थो त 8 झंडा ठाहे। चई हा पोइ मां तोखे चवां थो त जे मुंहिंजो तूं हुकुम मञी त मुंहिंजो हुकुम इहो आहे त तूं 8 झंडा ठाहे। पोइ त माईअ सॻोरीअ 8 झंडा ठाहिया। हिन ग़रीब छा कयो जो 8 ई झंडा ॻोठ ते कामयाबु करे पंहिंजे दर ते हणी छॾी। सुबुह जो बादशाह रैलीअ ते निकितो ॻोठ में, ॾिसंदो पियो अचे त यार हिन वटि बि ग़रीब वटि लख रुपया आहे, अदा शुक्र अलहमदिल्ला सुठो गुज़र सफ़र हिन जो थींदो हूंदो। ईअं घुमंदो घुमंदो ऐं जॾहिं हिन जे दर ते आयो त हिन जो त वञ बादशाह चयो त हिन वटि त 8 झंडा लॻा पिया आहिनि, एतिरी त रक़म मूं वटि ई कान्हे, हिन वटि रहे त बादशाह लॻो पियो आहे। तंहिं करे साईं बादशाह बीह रहियो ऐं उन ग़रीब खे सॾु कयो। ग़रीब निकिरी आयो, अचे बादशाह सां मिलियो, वज़ीर सां मिलियो। बादशाह खे चई केमहिल बीह हिते, मां खट खणी अचां ऐं तुंहिंजे लाइ मूं नगर पाणी बि करायो आहे। साईं खटड़ी खणी आयो, उन ते जेको हाल हुअसि भलो बिस्तरो विछाए ऐं उन बादशाह वज़ीर खे विहारे ऐं उन ॾींहुं हिन पुटनि खे चयो त बाबा बादशाह सुभाणे ईंदो, पोइ तव्हां ॿाकरो गोश्त जेको आहे सो वठी अचिजो। पोइ ॿाकरे गोश्त जी भली भाॼी चाढ़ाए ऐं साईं असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, असां खाईंदा आहियूं नंढड़ियुनि थालनि में ऐं वटिड़नि में भाॼी। हिन छा कयो जो यको वॾो हिकिड़ो थाल भरे वियो गोश्त जो। साईं बादशाह वेही खाधो, वज़ीर बि खाधो ऐं बादशाह वज़ीर खे चयो त वज़ीर चई जी साईं। चई आहे त ग़रीब, पर हाणे इहो हिन जो खाधो अदा हे तो असांजे करे भाॼी अहिड़ी चाढ़ाई आहे जा तूं रोज़ु ईअं ई खाईंदो हुई। चई साईं केवल ॻाल्हि इहा आहे त मां पेट में रोज़मर्रा जे लाइ ईअं ई खाईंदो आहियां। कॾहिं गोश्त आणाईंदो आहियां, कॾहिं को मुर्गीअ जो गोश्त आणाईंदो आहियां, कॾहिं मच्छी आणाईंदो आहियां, त कॾहिं को अधु पलो हुन जो पले जो बि आणाईंदो आहियां, पर खाईंदो ईअं आहियां। बादशाह चयो सुभान अल्लाह, अदा तूं त बराबरि बादशाहनि जहिड़ो खाधो थो खाईं ऐं तूं बेशक बादशाह हुई ऐं तोखे भला 8 झंडा जो तो हया आहिनि त 8 लख रुपया बि आहिनि घर में। चइसि मूंखे 8 लख मूं वटि जमा न आहिनि, पर ॻाल्हि तोसां इहा कयां थो त मूंखे 8 पुट औलाद न आहिनि, जंहिंमें 8 ई पुट मुंहिंजा सालिह आहिनि, सुघड़ आहिनि, वेंदा आहिनि मज़ूरी करणु। पोइ साईं मोटी ईंदा आहिनि, पोइ को 500 खणी ईंदो आहे, को 250 खणी ईंदो आहे, को 400 खणी ईंदो आहे। पोइ मुंहिंजे लाइ गंज थींदा आहिनि। 7 ॼणा उहे जेके आहिनि सो असांखे पैसा अचे ॾींदा आहिनि घर में अबे अम्मा खे। बाक़ी 8 जेको आहे उन ते असांजी इहा रोटी आहे त बाबा तूं आख़िरीअ में जेको आहे सो हर रोज़ु भाॼी तो ते आहे, उहो साईं भाॼी वठी वेंदो आहे। बादशाह ॿिन्ही हथनि सां सलाम कयोसीं, बराबरि इहा दुरुस्त ॻाल्हि आहे त जंहिंखे पुट आहिनि त उहो बादशाह आहे। भले ज़मीन न हुजेसि, ॿी जाइदाद न हुजेसि, का मिल्कियत न आहे, पर पुट हुनजा सालिया ग़रीब आहिनि, मिसकिन आहिनि ऐं मज़ूरी करे अबे अम्मा खे ॾियनि था, त उन अहिड़ो साईं को बादशाह ई कोन्हे को। त अहिड़े हिसाब सां साईं अलाह साईं रब साईं हर ग़रीब मिसकिन ते रहमत कंदो त उनजा बच्चा पुट सालिया हूंदा ऐं उन अबे अम्मा खे कमाए खाराईंदा त जेको आहे सो उन्हनि खे सवाबु मिलंदो। अबो अम्मा शइ अहिड़ी आहे साईं, दुनिया
भली न हुजे पर अबे अमा जे नाम तो सदको आहियां। अबे अमर जहिड़ो दुनिया में ॿियो को बि मिट न आहे साईं, को बि मिट न आहे, न चाचो आहे न भाउ आहे न छा, को बि कहिड़ो बि मिट न आहे जहिड़ो अबो अमा मिट आहे, इन जहिड़ो को ॿियो मिट ई कोन्हे।